Assalamu alaikum. It's me here, Ehsan Ali Lund, and today's our topic is verb. What is verb? The definition of verb is an action word or state of being. Verb हिकु एक्शन वर्ड आहे या वरी जेको आहे स्टेट ऑफ बीइंग आहे। हाणे असां ॾिसूं एग्ज़ाम्पल वर्ब जा गो, रीड, सिट, गो etc इहे जेके आहिनि वर्ब जा एग्ज़ाम्पल आहिनि। ऐं हाणे असां ॾिसूं त एक्शन ऐं स्टेट ऑफ बीइंग में छा डिफरेंस आहे। एक्शन ॾिसो, फॉर एग्ज़ाम्पल ही रीड्स अ लेसन डेली। हू पढ़े थो, हू हिकु एक्शन करे थो। छा जो एक्शन करे थो? पढ़ण जो एक्शन करे थो। तंहिंखे असां छा चवंदासीं? एक्शन चवंदासीं। उन खां पोइ असां ॾिसूं स्टेट ऑफ बीइंग जो जुमिलो, ही इज़ अ बॉय। ही इज़ अ बॉय, हू हिकु छोकिरो आहे, उहो हुनजो हालत ॾेखारे थो या स्टेट ॾेखारे थो। हिते इज़ जेको असांजो छा थींदो? स्टेट ऑफ बीइंग वर्ब थींदो। या असां चऊं अहमद इज़ पॉलिटिशियन। हाणे इज़ हिते वरी जेको आहे असांजो छा थींदो? स्टेट ऑफ बीइंग थींदो। ऐं वधीक एग्ज़ाम्पल ॾिसूं असां एक्शन जा, ही इज़ प्लेइंग क्रिकेट, दे आर ईटिंग मील। हू क्रिकेट खेॾी रहियो आहे, उहे मानी खाई रहिया आहिनि। इहे असांजा एक्शन वर्ब आहिनि। हाणे असां ॾिसंदासीं वर्ब ऐं उनजा काइंड्स। सो देयर आर टू काइंड्स ऑफ वर्ब। नंबर 1 ऑक्सिलरी वर्ब, नंबर 2 मेन वर्ब। हिकु असांजो हूंदो आहे ऑक्सिलरी वर्ब, ॿियो हूंदो आहे असांजो मेन वर्ब। हाणे ऑक्सिलरी वर्ब कहिड़ा हूंदा आहिनि? फर्स्ट ऑफ ऑल वी हैव टू सी what are the auxiliary verbs. Auxiliary verbs give more meanings to the main verb. They cannot stand alone. असांजा जेके ऑक्सिलरी वर्ब आहिनि उहे अकेलो मीनिंग नथा ॾेई सघनि, छो जो उहे हमेशह मेन वर्ब सां गॾु बीही करे असांखे मीनिंग ॾींदा। फॉर एग्ज़ाम्पल ऑक्सिलरी वर्ब में जेको आहे ॿ क़िस्म हूंदा आहिनि। हिकु हूंदो आहे असांजो मॉडल वर्ब, ॿियो हूंदो आहे असांजो मेन वर्ब। हाणे ऑक्सिलरी वर्ब में मेन वर्ब आहिनि असांजो इज़, हैज़, डू, डिड, शल, विल etc इहे असांजा मेन वर्ब आहिनि। हाणे मेन वर्ब जो असां एग्ज़ाम्पल ॾिसूं, ही हैज़ ईटिन मील। ही हैज़ ईटिन मील। हाणे हिते जेको आहे असांजो मेन वर्ब कहिड़ो आहे? ईटिन। हैज़ जेको असांजो छा थींदो? ऑक्सिलरी वर्ब थींदो। हाणे हिते ॿई असांजा मेन वर्ब ऐं ऑक्सिलरी वर्ब कनेक्टेड आहिनि। उन खां पोइ ॾिसूं को ॿियो एग्ज़ाम्पल, शी इज़ कुकिंग फूड। शी इज़ कुकिंग फूड। हाणे ॾिसो जेको आहे इज़ जेको असांजो ऑक्सिलरी वर्ब आहे, कुक जेको असांजो मेन वर्ब आहे। हाणे ऑक्सिलरी वर्ब ऐं मेन वर्ब ॿई गॾु बीठा आहिनि। हाणे असां ॾिसंदासीं मॉडल वर्ब। मॉडल वर्ब में असांजा अचनि था विल, शल, मे, कैन, कुड, माइट, मस्ट। एग्ज़ाम्पल, बस मे स्टॉप। बस शायदि बीहे। हाणे हिते मे जेको असांजो छा आहे? मॉडल वर्ब आहे। स्टॉप जेको असांजो छा थींदो? मेन वर्ब। ऐं हाणे असां पढ़ंदासीं मेन वर्ब। देयर आर टू टाइप्स ऑफ मेन वर्ब, ट्रांजिटिव वर्ब एंड इंट्रांजिटिव वर्ब। हाणे ट्रांजिटिव वर्ब ऐं इंट्रांजिटिव वर्ब में छा फ़र्क़ु हूंदो आहे? हाणे ॾिसो असांजो ट्रांजिटिव वर्ब आहे द वर्ब दैट टेक्स एन ऑब्जेक्ट। ट्रांजिटिव वर्ब उहो आहे जेको पाण सां गॾु ऑब्जेक्ट खणे, तंहिंखे असां ट्रांजिटिव वर्ब चवंदा आहियूं। हाणे ॾिसो उन खां पोइ असां इंट्रांजिटिव खे ॾिसूं, द वर्ब दैट डज़ नॉट टेक एन ऑब्जेक्ट। उहो वर्ब जेको ऑब्जेक्ट न खणे। हाणे असांखे कीअं महसूसु थींदो? जेको आहे ट्रांजिटिव पाण सां गॾु ऑब्जेक्ट खणे थो, इंट्रांजिटिव पाण सां गॾु ऑब्जेक्ट नथो खणे। इन ॿिन्ही में असां एग्ज़ाम्पल कीअं ॾिसंदासीं? हाणे ॾिसो ट्रांजिटिव वर्ब जो एग्ज़ाम्पल ॾिसो। एग्ज़ाम्पल, दे प्ले फुटबॉल। दे प्ले फुटबॉल। उहे फुटबॉल खेॾनि था। हाणे हिते असां ऑब्जेक्ट खे सुञाणण जे लाइ वट या होम इस्तेमालु कंदासीं। हाणे ॾिसो, दे प्लेड फुटबॉल। वट प्लेड फुटबॉल। फुटबॉल असांजो छा थींदो? ऑब्जेक्ट थींदो। उन खां पोइ शी इज़ राइटिंग अ लेटर। शी इज़ राइटिंग अ लेटर। हूअ ख़त लिखी रही आहे। हाणे असां हिते वट जो क्वेश्चन इस्तेमालु करूं, वट इज़ राइटिंग? लेटर। ऑब्वियसली शी इज़ राइटिंग अ लेटर। हूअ हिकु ख़त लिखी रही आहे। हाणे हिते लेटर जेको आहे ऑब्जेक्ट आहे। इहो बि जुमिलो असांजो जेको आहे राइट जेको आहे उहो असांजो थींदो ट्रांजिटिव।
हाँ ट्रांजिटिव जे ॿिन्ही जुमलनि में असां ॾिठोसीं ॿई जुमला जेको आहे पाण सां गॾु ऑब्जेक्ट खणनि था इन जे करे इहो असांजो छा थींदो ट्रांजिटिव जुमिलो थींदो। उन खां पोइ आहे असांजो इंट्रांजिटिव जुमिलो। इंट्रांजिटिव जुमिले में असां पढ़ी आया आहियूं इंट्रांजिटिव जुमिलो पाण सां गॾु ऑब्जेक्ट नथो खणे। एग्ज़ाम्पल ही स्लीप्स, हू सुम्हे थो। हाणे हिते ॾिसो वट जो इस्तेमालु कयूं, वट स्लीप्स, वट हिते कुझु बि नथो ॾेखारे यानी कोई बि असांखे मफ़हूम नथो ॾेखारे त इन जे करे कोई ऑब्जेक्ट इहो पाण सां नथो खणे। उन खां पोइ सना इज़ स्माइलिंग, वट स्माइलिंग, ऑब्वियसली स्माइलिंग, जस्ट स्माइलिंग। हाणे हिते स्माइलिंग असांजो थींदो इंट्रांजिटिव वर्ब। ही स्लीप्स, सना इज़ स्माइलिंग, आमद इज़ लाफिंग, वट चऊं होम चऊं लेकिन लाफिंग आहे पाण सां गॾु जेको आहे ऑब्जेक्ट न खणंदो इन जे करे इहो बि असांजो सॾिबो इंट्रांजिटिव। Now let's see the difference between transitive and intransitive. हाणे ॾिसूं असां ट्रांजिटिव इंट्रांजिटिव में छा फ़र्क़ु आहे। ट्रांजिटिव वर्ब उहो आहे जेको पाण सां गॾु ऑब्जेक्ट खणे थो, इंट्रांजिटिव वर्ब उहो आहे जेको पाण सां गॾु ऑब्जेक्ट न खणंदो। हाणे ट्रांजिटिव वर्ब जेको आहे पाण सां गॾु ऑब्जेक्ट लाज़मी खणंदा आहिनि। जीअं असां चऊं दे प्लेड, हाणे उहे खेॾिया त आहिनि लेकिन छा खेॾिया आहिनि वी डोंट नो। लेकिन जॾहिं असां उनजो जेको सुवाल जो जवाबु पूरो कंदासीं दे प्लेड फुटबॉल, दे प्लेड क्रिकेट, दे प्लेड एनी अदर गेम, लेकिन जेको आहे असां जॾहिं नालो खणंदासीं गेम जो तॾहिं असांजो जुमिलो पूरो थींदो त असांजो ट्रांजिटिव थींदो। इंट्रांजिटिव में जेको आहे वर्ब पाण सां गॾु ऑब्जेक्ट न खणंदो। ही स्लीप्स, हू सुम्हे थो लेकिन बसि सुम्हे थो, कोई बि जेको आहे पाण सां गॾु ऑब्जेक्ट इहो न खणंदो आहे। जीअं असांजो सना इज़ स्माइलिंग, आमद इज़ लाफिंग, इहे पाण सां गॾु ऑब्जेक्ट न खणंदा आहिनि। इन में लाज़मी न हूंदो आहे जेको आहे असां ऑब्जेक्ट खणूं, इहे खणंदा बि कोन पाण सां गॾु ऑब्जेक्ट। जेके पाण सां गॾु ऑब्जेक्ट न खणंदा आहिनि उनखे असां चवंदा आहियूं इंट्रांजिटिव वर्ब। दिस वॉज द डिफरेंशिएट बिटवीन ट्रांजिटिव एंड इंट्रांजिटिव वर्ब। नाउ लेट्स सी, हाणे असां ॾिसूं जेको आहे रेगुलर वर्ब ऐं इरेगुलर वर्ब में छा डिफरेंस आहे। हाणे रेगुलर वर्ब असांजा उहे हूंदा आहिनि दोज़ वर्ब्स विच एंड्स विथ ed, both form, first form and second form, both form ends with ed। ॿई फॉर्म असांजा वर्ब जा जेके सेकंड एंड थर्ड ॿई जेके आहिनि असांजा आख़िर में ed खणनि उन्हनि खे असां जेको आहे रेगुलर चवंदा आहियूं। ऐं उनजो जेको बेसिक फॉर्म आहे उहो असांजो सेम रहे। हाणे बेसिक फॉर्म जेको आहे कीअं सेम रहंदो, जीअं असां चऊं कॉल। हाणे कॉल जेको असांजो बेसिक फॉर्म आहे उनजे आख़िर में ed हणूं, सेकंड फॉर्म में बि थर्ड फॉर्म में बि, उहो असांजो छा रहंदो रेगुलर वर्ब रहंदो। जीअं असां कॉल, कॉल्ड, कॉल्ड। हाणे इन ॿिन्ही जे आख़िर में जेको आहे असांजो छा आयो ed आयो, लेकिन असांजो जेको आहे वर्ब जो जेको आहे बेसिक फॉर्म सेम रहियो। उन खां पोइ असां चऊं लुक, लुक्ड, लुक्ड। हाणे ॾिसो जेको आहे हिते लुक जेको आहे बेसिक फॉर्म ॿिन्ही फॉर्म में असांजो सेकंड में बि थर्ड में बि सेम रहियो, लेकिन आख़िर में ed आयो आहे। हाणे जंहिं बि वर्ब जे आख़िर में ed अचे ऐं उनजो बेसिक फॉर्म जेको आहे साॻियो रहे तंहिंखे असां रेगुलर फॉर्म चवंदा आहियूं। इरेगुलर फॉर्म उहो जंहिंजो फर्स्ट, सेकंड, थर्ड टई जेके आहिनि डिफरेंट हुजनि। जीअं असां वटि आहे गो, सेकंड फॉर्म आहे वेंट, थर्ड फॉर्म आहे गॉन, गो, वेंट, गॉन। हाणे ॾिसो उनजो बेसिक फॉर्म बि जेको आहे चेंज थी वियो आहे, सेकंड फॉर्म बि चेंज थी वियो आहे, थर्ड फॉर्म बि चेंज थी वियो आहे। इहो असांजो सॾिबो इरेगुलर वर्ब। वरी अॻिते ॾिसूं था असां ॿियो को एग्ज़ाम्पल ईट, ईट, एट, ईटिन। हाणे ॾिसो जेको आहे ईट, एट, ईटिन, फर्स्ट फॉर्म उनजो जेको आहे ईट आहे यानी बेसिक फॉर्म उनजो ईट आहे, सेकंड फॉर्म एट थियो आहे, थर्ड फॉर्म ईटिन थियो आहे, यानी बेसिक फॉर्म, सेकंड फॉर्म एंड थर्ड फॉर्म बि जेको आहे इनजो चेंज थी वियो आहे। इहो असांजो सॾिबो इरेगुलर वर्ब। हाणे दोस्तों मूंखे उमेदु आहे तव्हांखे सम्झ अची वई हूंदी रेगुलर ऐं इरेगुलर में छा डिफरेंस आहे। रेगुलर वर्ब उहे आहिनि जेके पंहिंजे आख़िर में ed खणनि ऐं बेसिक फॉर्म सेम हुजे तंहिंखे असां रेगुलर वर्ब चवंदा आहियूं। इरेगुलर वर्ब उहे आहिनि जिन्हनि जो जेको आहे टई फॉर्म यानी बेसिक बि डिफरेंट हुजे, सेकंड बि डिफरेंट हुजे ऐं थर्ड फॉर्म बि डिफरेंट हुजे तंहिंखे असां जेको आहे इरेगुलर वर्ब चवंदासीं। इहो दोस्तों असांजो वर्ब, ऐं इंशाअल्लाह वरी ॿीहर हाज़ुर थींदासीं को नओं टॉपिक खणी करे। थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग माय वीडियो लेक्चर।